ये सही और ठीक सही। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। भली कार चवंदो अचो त क़ुर सिखूं सिंधी में। अल्हम्दुलिल्लाह सूरा निसा असांजी अञा हले पई। इंशाअल्लाह इहा 174 आयतूं आहिनि शायदि। 176 सही। 176 हाँ, माफ़ कजो। वेरी क्लोज। 176 आयतुनि ताईं पढ़ंदासीं इंशाअल्लाह। जुज़ु छूं स्टार्ट थी चुको आहे। अॼु पढ़ंदासीं 153 खां 156 ताईं। ऐं उनवान आहे यहूदी। जिन जो बि को सवाल हुजे तव्हां प्लीज़ क्लास जे दौरान बि करे सघो था तव्हां, न त पोइ वरी क्लास जे आख़िर में। जज़ाकल्ला ख़ैर। ओवर टू साईं। इंशाल्लाह। बिस्मिल्लाहिर रहमानिर सही। रहीम। सही, बड़ी मेहरबानी, जज़ाकल्लाह फिद दुनिया वल आखिरह, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। ते बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ही जीअं साईं जन नईम साहब चयो त इंशाअल्लाह ताला अल्लाह जा वॾा शुक्र आहिनि, सूरह निसा हले थी पई, पर जुज़ आहे छहों। जुज़ कहिड़े खां शुरू थी? सूरह निसा आहे। कंहिंखे यादि आहे? 4 खां। चार खां सही, बिल्कुलु माशाअल्लाह, बिल्कुलु। चार खां जॾहिं शुरू थी त पंजो जुज़ पूरो सूरह निसा हली आहे। हाणे छह में था हलूं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, अल्लाह जा वॾा एहसान आहिनि। हिन रुकू में, ही रुकू जो नंबर आहे 22। 21 रुकू नंबर हुयो जेको ॿिनि जुज़नि में हुयो। जुज़ 5 में बि हो, जुज़ 6 में बि। हाणे रुकू नंबर 22 त डेफिनेटली जुज़ 6 आहे। हिन में आयतूं आहिनि हिन रुकूअ में 153 खां 162 ताईं, पर हिन में वॾा टॉपिक आहिनि। हिन करे फ़क़ति अॼु हे खणी आया आहियूं 153 खां 156 ताईं। अलाह करे इंशाअल्लाह ताला इहो असां पूरो सिखी सघूं। यहूदी उनवान यकीनन आहे जीअं साईं चयो, पर तव्हां थोरो अंडरस्टैंड कयो त क़ुर पाक हिननि आयतुनि में चवणु छा थो चाहे। पहिरीं ॻाल्हि, यहूदी उन्हनि जा मुतालबा कहिड़ा हुया, कंहिंखां हुया, इहो ॾिसंदासीं। यहूदी पर उन्हनि जूं नाफ़रमानियूं कहिड़ियूं हुयूं? असांखे जनरली त सभिनी खे ख़बर आहे त बनी इसराइली जी क़ौम कहिड़ी नाफ़रमान रही आहे अलाह पाक जी ऐं नबियुनि जी। नाफ़रमानियूं लफ़्ज़ हिकिड़ो आहे, कुफुर लफ़्ज़ ॿियो अथव। ॿिनि खे गॾाइजे न। ठीकु। अच्छा, यहूदी अलाह ई उन्हनि जे दिलनि ते मुहर। यहूदी के थोरा ईमान आणींदा। नोट कजो, जॾहिं यहूदी के थोरा ईमान आणींदा, माना जेके ईमान न आणींदा उहे बेईमान थिया न, ईमान खां बग़ैर थिया। इहा ई शइ नोट करणी अॼु ख़ासि तौर ते। इंशाअल्लाह हलूं था पिया, सिखूं था पिया अॼु इंशाअल्लाह ताला। ही बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। दुआ घुरूं था पिया, रब ज़िदना इल्मन अजमईन। रब यस्सिर वला तुअस्सिर व तम्मिम बिल ख़ैर। माना मुंहिंजा रब आसानी कर कंहिं बि कम में जेको असां नियत रखूं था ज़हन में, ऐं मुश्किल न कर। वतम्मिम बिल ख़ैर, ऐं मामले जी पुॼाणी कर बहितर नमूने। ही थोरो हिकिड़ी ॻाल्हि इहो अर्ज़ु आहे त अॼु असां क्विज़ कईसीं ॿिन्ही ग्रुपनि ते, सिंध वारे में बि ऐं कैनेडा वारे में बि। सिंध वारे में माशाल्लाह तमामु घणी पार्टिसिपेशन रही, अल्हम्दुलिल्लाह। त ठीकु आहे, कैनेडा वारे में बि काफ़ी जवाब आया। त हिन में तव्हां ॾिसो त ही त जेको लिखियलु आहे न, त असां ॾिनियोसीं ही अल वारा इहे इस्म आहिनि। अलहम्द, अल्लाह, हिन में बि अल्लाह आहे। असलात, असलाम, इहे इस्म आहिनि, अल्लाह आहे। पर हिन में जेको हिन खे जेको लिल आहे न, ही लाम हर्फ़ जरा, तॾहिं हा ते कसरा ईंदी।
अला रसूल थींदो, छो जो हीउ हर्फ़ जर आहे, इन ते कसरा थींदी ले, ऐं हीउ मुदाफ़ इलैहि थींदा रसूलुल्लाह। असां चवंदा आहियूं अलाह जो रसूल, जो जॾहिं ईंदो उहो मुदाफ़ इलैहि चइबो आहे। ठीकु आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त अॼु असां हिकिड़ी ॿियो जेको असां मदीना बुक टियों शुरू कयोसीं, त असां उस्ताद पढ़ंदा, पर हुन में किताब मां शुरू में लिखियलु ॾिठो, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलाम अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन नबीना मुहम्मदिन व अला आलिहि व सहबिहि अजमाइन वमन तबिअहुम इला यौमिद्दीन। अल्लाह जो शुक्र आहे जेको रब आलमीन जो, वसलात ऐं सलात हुजे ऐं सलाम हुजे अला कंहिंजे मथां अशरफुल अंबिया आहे, नबियुनि जे मथां अशरफुल अंबिया माना शरफ़ वारो नबियुनि में, वर मुरसलीन ऐं रसूलनि में, नबीना असांजो नबी, असांजो अल्हम्दुलिल्लाह केॾो प्यारो लफ़्ज़ आहे नबीना, असांजो नबी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। वो अला ऐं मथां कंहिंजे हुजे इहो आलिही, उनजे अहल जे मथां, आल जे मथां, आल जे मथां ई चइजे, उहा सहबी उन्हनि जे असवाबनि जे मथां, अजमईन सभिनी जे, वमन ऐं जंहिं तबिअहुम उनजो इतबा कयो, जेके उनजे कढ लॻा, नबी सगोरे जे, पोइ असहाबनि उन्हनि जे कढ लॻा, इला यौमिद्दीन, क़यामत ताईं। केॾी सुठी भरी दुआ आहे। शुरू साईं किथां कजे? अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जी साईं। से जी मोहम्मद व आला आलिही व असहाब चइबो आहे नहीं, हा या साईं, सहबी अरबी में ॿई आहिनि, सहब ॿई बि आहिनि, चइबो, हा। अलिफ को अची असहाब सघे थो त। उहो माना जेकॾहिं असां लिखंदासीं त पोइ असहाब थी वेंदो, अलिफ लिखबो त उहो असहाब थींदो। उहो सहब बि जेको आहे उहो जमा आहे हुनजो, सभु जमा आहे न। असहाबी सही कोन्हे न? असहाब हिकु थींदो न साईं। अच्छा जेको आहे इहो थींदो आहे त असां सहाब थींदो हिकु, ही असहाब आहे। ऐं हिन में अलिफ छो निकितल आहे इहो मां वरी खणी ॾिसां थो पियो, मूंखे सवेल ज़हन में आयो, पर थी सघे त मां पूरो जवाबु हींअर नथो ॾेई सघां, मां तव्हांखे पोइ नहीं पाण, ॿुधाईंदुसि इहो, वरी हा चेक करे हिन जो सघिजो। अलिफ ईंदो अथई, छो जो पाण चवंदा आहिनि असहाबी सगोरा। उहो असां सिंधी में चवंदा आहियूं एक्चुअली। अच्छा ईअं सिंधी में आहे, सही। हीअ अरबी में लिखियलु आहे पोइ त साहिबी असहाब थींदो। असहाबी, हा, अच्छा ठीकु आहे, सही आहे, असाब सही आहे। मुंहिंजे ख़्याल में अरबी जो लफ़्ज़ न आहे उहो। अच्छा हा, सही सही सही, सहाबी चयो, साहब, इन करे मां वरी थोरो ॾिसंदुसि इनशाला, चलो थोरो माफ़ पक कजो। साईं कंदुमि। इला ते जेको डॉट्स आहिनि ॿ, ओ हीअ बि सही न आहे साईं, बिल्कुलु तव्हांजी ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे। अला ही बि बग़ैर नुक़्तनि जे थींदी इहा ई, छो जो हीअ अली न आहे। ही अला आहे, ला में अलिफ ईंदो त या कीअं ईंदी हुते? ओ हीअं हुजणु खपे न, हीअं, ईअं था चओ न साईं तव्हां? जी जी बिल्कुलु। बिल्कुलु सही था चओ, त हिनखे करेक्ट कबो इनशाला। सही, माशाल्लाह, बहितरीनु तव्हां जवाबु करियो। दुआ घुरंदा आहियूं असां ईअं, अल्लाहुम्मा अन्फ़अना बिमा अल्लमतना व अल्लिमना मा यनफ़अना वज़िदना इल्मा। या अल्लाह, ए अल्लाह, फ़ाइदो ॾे असांखे उन शइ सां जेको तूं सेखारियो आहे असांखे, ऐं सेखार असांखे जेको फ़ाइदे वारो हुजे असां लाइ। हिन में सभु असां 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 असां, वज़िदना इल्मा, असांजे इबाद कर कंहिंमें, असांजे इल्म में। आमीन या रब्बिल या रब्बल आलमीन। हीअ आयत असांजी शुरू कंदासीं 153 खां। तव्हां हिन में ॾिसो त सभ खां पहिरीं तव्हां इहो ॾिसो त असां जेकी बि आयत रखूं था, काफ़ी जेके असांखे छो ॾिसां जीअं शुरू कई आहे, हीअ आख़िरी जेको आयत जो आख़िरी लफ़्ज़ आहे, उहे ही ॻाढ़े रंग में छो ईंदा आहिनि? इहे छो लिखंदा आहियूं ॻाढ़े रंग में? हिकु मनसूब हूंदा आहिनि साईं। मनसूब हूंदा आहिनि इहे, छो जो हिन जो हरकत जेका आख़िरी आहे उहा तनवीन आहे, ऐं आहिनि इहे साईं, इहे इस्म आहे या फ़िल आहे या इहो हर्फ़ थींदो, इहे ॿई इस्म साईं। सम्झो। इस्म थींदा। छो जो जंहिं ते तनवीन ईंदी उहो इस्मन लाज़मी, जंहिं ते अल ईंदो उहो इस्म आहे लाज़मी। हाणे जेके माण्हू इनखे सिर्फ़ु ग्रामर था सम्झनि न, उन्हनि खे अर्ज़ु इहो आहे त क़ुर पाक खे सिखण लाइ थोरी इहो थोरो ओपन माइंडेड रहिजे। इहे नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं आहिनि, इन में लुत्फ़ु ईंदो जॾहिं तव्हां आयत जो कंहिंजो तर्जुमो बि पढ़ंदव न काथे,
तव्हांखे सम्झ में ईंदी इहा ॻाल्हि त अच्छा अल वारा सभु इस्म आहिनि ऐं बाक़ी ऐं हीअ बि इस्म आहे, हीअ फेल न आहिनि, हर्फ़ न आहिनि। अल्हम्दुलिल्लाह। हाणे हलूं था इंशा अल्लाह ताला पूरो तर्जुमो कंदासीं, पोइ ईंदासीं ग्रामर ते इंशा अल्लाह अल अज़ीज़। आयत जा पहिरियां लफ़्ज़ कहिड़ा आहिनि? यस अलूका साईं तलावत करें। हाँ साईं शाह साहब। आहिनि साईं, आहिनि साईं लीला शाह साहब? न साईं, साईं न आहिनि। साईं कोन्हनि न साईं? हा साईं, अॼु माज़रत कई चवनि को एक्चुअली साईं टेक्निकल को प्रॉब्लम। त ॿियो केरु करे ॿियो थो? को करे साईं? तव्हां बिस्मिल्लाह आहियूं, जेको बि करणु चाहे बिस्मिल्लाह रहमान रहीम। प्लीज़ फील फ्री साईं, जेकॾहिं ग़लती वग़ैरह थिए थी पई त असां सभु ग़लती कंदा आहियूं, का ॻाल्हि ई कान्हे का। क़ुर सिखूं था पिया, असां को एक्सपर्ट कोन आहियूं, को असां जेको न को किरायत जेको मुक़ाबिलो हले थो पियो हिते, क़ुर सिखूं था बसि। जेको पढ़े साईं बिस्मिल्लाह रहमान रहीम वॉलंटरी करे सवाबु हुनखे मिलंदो इंशा अल्लाह। असां सभु ॿुधंदासीं। पर जेकॾहिं न त मां थो पढ़ां अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम यसअलुका अहलुल किताबि अंतुनज़्ज़िल चइजे इहो अंतुनज़्ज़िल अलैहिम किताबम मिनस समाए, हिनखे बि मद ईंदी। फ़क़द सअलू मूसा अकबर मिन ज़ालिक थुम्म इत्तख़ज़ुल इज्ल मिन बअदि मा जाअतहुमुल बय्यिनात फ़अफ़ौना अन ज़ालिक वआतैना मूसा सुल्तानम मुबीना। असां हिकु रात अहिड़ी त न हूंदी जहिड़ी साईं वली अला शाह साहिब जी आहे। हा मां अल्हम्दुलिल्लाह। जा अतुहुम साईं, मा हिते पंहिंजी मद जाअतहुमुल ईंदी नी, हा साईं, जा ते मद ईंदी। जात मद ईंदी, मद ईंदी। हिन में छा आहे त जॾहिं मां कॉपी कंदो आहियां न साईं, हिनखे जॾहिं अरबी में खणी ईंदा आहियूं त इहो हीअ मद हिन में निकिरी वेंदी आहे, हिनखे हणणी पवंदी। ऐं इनखे 4 हरकतूं छिकबो, छो जो मद हीअ अलिफ मद वारो आहे न, हुन खां पोइ हमज़ा जॾहिं बि ईंदी आहे इहा मद वाजिबु हूंदी आहे। छा हूंदी आहे? मद वाजिबु। मिन समाए ही मद वाजिबु आहे। अलिफ खां पोइ हमज़ा आई न, इहा मद वाजिबु थी वेंदी। हाणे हिते आहे वआतैना मूसा, हिन खां पोइ मद कोन्हे त अलिफ जी घणी हरकतूं थींदियूं आहिनि? 2। ॿ वआतैना मूसा बसि। हिते थींदो सुल्तानम मुबीना, या जेकॾहिं मां गॾाए पढ़ंदुमि के ॿी आयत सां सुल्तानम मुबीनन, पोइ जेको अॻिते वञी गॾिजे जंहिंसां बि हिकिड़ी साईं, हरकत उहा पढ़णी मद ईंदी, जी। उहा 6 हरकतुनि ताईं वेंदी आहे, 4 हरकतुनि ताईं वेंदी 4 आहे? अथई साईं, मद वाजिबु आहे। उहा 6 हरकतुनि ताईं तॾहिं वेंदी जॾहिं हिन अलिफ़ा खां पोइ कंहिं हरकत ते शद अचे, कंहिं अखर ते शद हुजे, सही 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 या जेके हरूफ़ मुक़त्तियात थींदा आहिनि न, या सीन, उहे 6 हरकतूं थींदियूं आहिनि। सही। हुनखे चइबो आहे मद लाज़िम। हीअ आहे मद वाजिब। वाजिब 4 हरकतूं इंशा अल्लाह ताला। यस अलूक सुवाल कनि था तोखां, तोखां माना केरु? हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, हे पैगंबर तोखां केरु था सुवाल कनि? जो अलाह पाण ॿुधाए थो पियो हिते, अहलुल किताब, किताब वारा। ठीकु आहे, किताब वारा केरु थींदा? यहूदी ऐं ईसाई। पर हिते जेको मेन फोकस आहे उहो यहूदियुनि ते आहे। उहे त अहल किताब आहिनि न। उहे अहल किताब ए रसूल तोखां सुवाल था कनि। कहिड़ो सुवाल था कनि? अन माना ही त, अन माना ही त, अन असांखे किथे हूंदो आहे, कहिड़ो इस्तेमालु थींदा हुआ असांजे? तक़रीबन असां रोज़ु पढ़ंदा आहियूं, पर रोज़ु न बि पढ़ूं, पर घणी क़दुरु पढ़ंदा आहियूं। अशहदु अन अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मद रसूलुल्लाह। वो अन अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह। शाहिदी थो ॾियां त, शाहिदी थो ॾियां त, अन माना त, शाहिदी थो ॾियां हीअ त,
तुनज़्ज़िल अलैहिम खाली पे ऐं नेम साहब हाँ सही अन तुनज़्ज़िल अलैहिम किताबम मिनस समाए ही था कनि सुवाल त तूं नाज़िल करी उन्हनि ते थोरो हिन में ही जॾहिं हिनखे ॿी लाइन ॾिनी आहे त नंबर हिकिड़ो एक्स्ट्रा अची वियो आहे हिते इहो हर कंफ्यूज़ कंदो हिते ठीकु आहे हिते महिरबानी बसि थोरो इहो हुयो हा अच्छा सुवाल कनि था पिया इहो माना ही त तूं नाज़िल करी उन्हनि ते हा छा आहे छो न वियो मक़सदु इहो आहे त माना आणी उन्हनि ते हे ठीकु थियो सेव हा हीअ थियो न सही हाणे आणी उन्हनि ते किताब आसमान खां मिन समाए फ़क़द जो तहक़ीक़ सअलू उन्हनि सुवाल कयो हुयो सअलू हे सुवाल कयो हुयो हुन या सुवाल कयो हुयो उन्हनि किथां ईंदो वाव मां मूसा अकबर मिन ज़ालिक मूसा अलैहिस्सलाम खां तमामु वॾो उन खां बि हाणे हिन जो मतिलबु थोरो सलीस पढ़ंदासीं ए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहले किताब सुवाल कनि था तोखां ही त तूं नाज़िल करी या आणी उन्हनि लाइ किताब आसमान खां हिक ई भेरे हज़रत मूसा अलैहिस्सलाम न तख़्ती हिक ई भेरे खणी आयो त अलाह पाक नबी कहिड़ो सां चए पियो त फ़क़द सअलू मूसा माना उन्हनि जे हाणे ब्रैकेट में लिखियलु आहे त उन्हनि जे इन्हनि बेहूदे सुवाल जो तूं ख़्यालु न करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छो जो फ़क़द जो तहक़ीक़ सअलू मूसा उन्हनि सुवाल कयो हुयो मूसा अलैहिस्सलाम खां बि अकबर मिन ज़ालिक ईअं पढ़बो अकबर मिन ज़ालिक तमामु वॾो सुवाल हिन खां बि हिन खां वॾो कहिड़ो सुवाल थी सघे थो पियो तव्हां थोरो सोचियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवनि था पिया त असांखे हिकदमि किताब हाणे लाहे न ॾे इहो काब बिन अशरफ नालो हुयो यहूदी जो उन सां गॾु हिकिड़ो ॿियो बि हुयो उहे ख़ासि तौर ते उन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हिकिड़ी महफ़िल में अर्ज़ु अची कयो त हाणे उहो किताब उन्हनि खे कोन खपंदो ख़बर ई उन्हनि खे छड़ो दुश्मनी मां नाख़ेरी मां ऐं नापसंदगी मां त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चऊं त तूं असांखे किताब लाहे ॾे आसमान मां हिकिड़ो ई दफ़ो अचे न किताब ई रोज़ रोज़ आयती थियूं अचनि कॾहिं हिकिड़ी आयत थी अचे कॾहिं ॿ आयती ॿी थियूं अचनि हींअर घुर कई हुई उन खां बि तमामु वॾी हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां इन करे इन जो ख़्यालु न कर हाणे कहिड़ी घुर कई हुअऊं उहो बि हिते ईंदो अलाह पाक पाण ई ॿुधाए थो पियो कहिड़ो सुवालु कयो अथऊं अॻिते ईंदो अलाह पाक चए थो पियो फ़कालू जो चयाऊं अरिनल्लाह जहर इन यहूदीन चयो त हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे ॾेखारे असांखे अलाह चिटो करे असांखे अलाह ॾेखार जंहिंसां पंहिंजी अखियुनि सां अलाह ॾिसूं जेको तूं चईं थो त ही अलाह नाज़िल कयूं आहिनि तख़्तियूं तौरात या जेको चईं थो त अलाह जा ही हुकुम आहिनि अलाह असांखे अखियुनि सां ॾेखार त तोखे मञीदासीं त तोखे नबी कयो अथई पोइ जो चयऊं ॾेखार असांखे अलाह चिटो करे अखियुनि सां पोइ माना उन ॻाल्हि खां पोइ माना पोइ अख़ज़त हुम वरितो उन्हनि खे साइक़त चइबो आहे हिकिड़ी विझ हुजे न खिवण हुजे पर खिवण छड़ी न गजगोड़ वारी ख़ौफ़ वारी छाजे करे वरितई बेज़ुल्म बसबब संदसि ज़ुल्म जी हाणे ज़ुल्म खे असां हिते गुनाह लिखियलु कोन्हे ज़ुल्म लिखियो अलाह पाक माना अलाह खे ॾिसण जी घुर करणु उन्हनि जो वॾो ज़ुल्म आहे इहो ज़ुल्म कंहिं ते कयूं पाण ते कयूं पोइ तॾहिं उनखे भुॼ वरितो ऐं माण्हू उहे सड़ी विया पोइ बराबरि उनखे अलाह पाक वरी उन्हनि खे जीअरो कयो हुयो
त बेज़ुल्मिहिम हक़ीक़त में इहा थींदा ज़ुल्मिहिम माना उन्हनि जो ज़ुल्म ऐं बे आयो माना सबबु उन्हनि जे ज़ुल्म जे करे खियण उन्हनि खे वरितो ठीकु साथ चवंदा आहिनि साइक़त कड़कंदड़ खिमण खे गजगोड़ वारी अंग्रेज़ी में चवंदा थंडर बोल्ट ठीकु आहे ऐं हिन जो वाइ थियो साइक़ पोइ छा थियो सुमत ख़ज़ुल इजल वरी अलाह पाक ज़िक्र थो करे वरी वरितो हुननि गाबे खे ख़ुदा करे जॾहिं हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे अलाह पाक घुरायो जबल तूर कहिड़े जबल ते कहिड़ो जबल हुजे त मूसा अलैहिस्सलाम वियो अनम्यूट करे ॿुधायो तूर ई हो जबल तूर ते सीना तूर तब सीना हा जबल तूर ते तूर सीना बि चवंदा आहिनि त जॾहिं वियो उते अलाह पाक जो हुनखे चयो जितां उहो हुनखे तौरात मिलियो उन विच में कंहिं उन्हनि खे गुमराह कयो जो गाबे जी पूॼा करण लॻा कहिड़ो जादूगर हो जंहिंजो मशहूरु नालो आहे सामरी 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 हुनखे चयो त जेका ही अथव तव्हांजो ऐं तव्हांजो मूसा अलैहिस्सलाम जो अलाह हे आहे पाण त हलियो वियो हाणे हिनखे पूॼियो ईअं हो गुमराह थी विया पोइ अलाह पाक उनजो ऐं अजल माना गाबो माना पूरी गऊं नई नंढो गाबो सुमत ख़ज़ु पोइ अलाह माना वरी वरितो हुननि गाबे खे छा करे ख़ुदा करे वरितऊं उन खां पोइ बि जो आया वटिन चिटा दलील माजात हुम आया उन्हनि वटि हुम माना उहे उन्हनि वटि अल बयीनात बयीन माना निशानियूं निशानियूं छा आहिनि चिटा दलील आया न चिटा दलील कहिड़ा आया रिसालत मूसा अलैहिस्सलाम ते किताब आयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते ऐं मुइज़ा हुननि अखियुनि सां ॾिठा हुया ही समुंड पार करे आया जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम उन्हनि खे समुंड पार करायो अखियुनि सां पंहिंजे ॾिठऊं कमाल न आहे उनजे बावजूदि पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम चवनि था त असांखे अलाह जी अलाह खे ॾेखार ज़ाहिर करे त उहो उन को तोखे रसूल करे मोकिलियो आहे अस्तगफुरुल्लाह नबी सां ऐं ॿियो पोइ गाबे खे ख़ुदा करे वरितऊं ईअं न त मूसा अलैहिस्सलाम जेकॾहिं ओॾे वियो त हज़रत हारून अलैहिस्सलाम पंहिंजे भाउ खे उते छॾे वियो न मना कई माण्हुनि खे त ख़ुदा जो ख़ौफ़ कयो छा था कयो बहरहाल सभिनी खे ख़बर आहे हिनजी पर अलाह पाक छा थो चवे उन शइ खां पोइ बनी इसराईल जी क़ौम खे पोइ असां माफ़ कयो उनखे बे ईअं चइजे बे यानी उन ॾोह खे बि असां माफ़ कयो उहा आतेना मूसा सुल्तान मुबीना ऐं असां ॾिनो मूसा अलैहिस्सलाम खे ग़लबो सरी जो मोटी आयो उन खां पोइ अलाह से नबी हो अलाह से नबी जी मदद कई हुननि ते ग़लबो आयो पंहिंजी क़ौम ते अञा ॻाल्हि थोरो ईंदियूं ॿियूं ॻाल्हियूं अॻिते बि त भई न तव्हां ॿुधो हूंदो हिन जो उस्ताद नौमान अली खान आहे हुनजी चैनल आहे बैना माना छा चिटो ज़ाहिर हितो हिकु तला क़ुर पाक मां हाणे अचूं था 154 नंबर आया ते 53 थी वई अलाह पाक फरमाए थो वरफ़अना फ़ौक़हुम तूर ऐं असां खयो अंग्रेज़ी में चवंदासीं रेस करणु पघार में रेस मिलंदी आहे न रेस छा मिलंदी आहे माना पघार वधी वेंदी आहे मथे थी वेंदी आहे कंहिं बि शइ खे मथे कबो न त रेस थींदो आहे रफ़ असां मरफ़ू न चवंदा आहियूं जंहिं ते दम हूंदी आहे इस्म ते हुनखे असां छा चवंदा आहियूं इस्म जूं टे हालतूं हूंदियूं आहिनि मरफ़ू मनसूब मजरूर बिल्कुलु टे न चौथी न थींदी काई बि बसि न घटि थींदियूं टिनि खां इस्म हूंदो न टे हालतूं हूंदियूं मरफ़ू मनसूब मजरूर त मरफ़ू जेको हूंदो आहे माना मथे थियल रफ़अना असां मथे खयो असां ना माना असां फ़ौक़हुम उन्हनि जे मथां या मथां चइजे उन्हनि जे फ़ौक़ छा थियो मथां तूर खयूं जबल तूर बी मीसाक़िहिम बसबब उन्हनि जे वठण वाइदे जे लाइ वकुल न मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे जॾहिं आयतूं थोरो ख़तमु थींदियूं न जिते असां लेसन ख़तमु कंदासीं आहे क़ुर जी ॻाल्हि थी हले पई पर हिकिड़ी ॻाल्हि ते मां पढ़ियुमि पियो उहो बि हिते लिखियो पियो आहे मूंखे थोरी खिल अची वई इहा मां शायदि में कोन पढ़ी
पर उहा लफ़्ज़ पढ़ी मूंखे ॾाढी खिल अची वई। ॾिसंदासीं त कीअं आई आहे क़ुर जी आयत, पर क़ुर जी आयत तव्हांखे कॾहिं ख़ुशी ॾींदी आहे, कॾहिं अखियुनि में ॻोढ़ा अची वेंदा आहिनि, कॾहिं कीअं किफ़े थी वेंदी आहे न, लफ़्ज़ सम्झ में ईंदा न त हिकिड़ी खिल निकिरी वई। क़ुर जी आयत ते न, उहो जेको बयानु कयल आहे कंहिंजे लाइ, यहूदियुनि लाइ, उन ते ॾिसजे कीअं। उहो ॾिसो था कयूं था विया ॻाल्हि। वरफ़ाना फ़ौक़कुम तूर बिमीसाक़िहिम, यानी असां जॾहिं तूरनि जे मथां कयोसीं अंजाम जे लाइ उन्हनि खां तौरेत जे हुकमनि ते अमल करण जो इक़रार वठण लाइ। तौरेत जो हुकुम हूंदो या नबी जे फॉलो करणु, भला आलम काई बि ॻाल्हि थी सघे थी पई। उन्हनि मथां जबल खे मुअलक कयो, ऐं अॻिते थोरो जो ज़िक्र वरी ईंदो ॿियो, हिनखे थोरो अॻिते था हलायूं। पोइ वकुल ना लहम, ओ ही थी चए हाणे, वकुल ना, पोइ असां चयो लहम उन्हनि खे, उदखुलुल बाब सुजदन, त तव्हां दाख़िल थियो दरवाज़े खां। कंहिंमें दरवाज़ो कहिड़ो, काॾो आयो दरवाज़ो? उते त मैदान तीह में हुया जेको आहे उते त वारी सॼी रेगिस्तान हो। असल में जॾहिं उन्हनि घुर कई न त असांखे भाॼियूं खपनि, असां इहो मनो सवला मां तंग अची विया आहियूं असां, त अलाह पाक फरमाइनि था, चङो हाणे तव्हांखे हिन शहर में जेको अरिया शहर हो, अरिया बैतुल मुक़द्दस जे भरिसां आहे, इहो शहर आहे, इन में वञो तव्हां। भले मिस्र नालो आयो आहे त तव्हां वञो, हाणे कंहिं बि शहर में वञो, उते वञी तव्हां पंहिंजा भले इहो पोखूं कयो जेके बि जेके अॻे तव्हां मिस्र में कंदा आहियो, पुराणे हुन में जितां आया हो तव्हां, उते ॾाढी पोखूं कंदा हुआ न, त उन्हनि खे आदत ई खाइण जी वेजिटेबल्स। त अलाह चवनि तव्हां वञो। हाणे पर हुकुम छा थियो त शहर जा अॻे दरवाज़ा हूंदा न, त उन शहर जे तव्हां दरवाज़े मां लंघंदव त छा चवंदव, लंघंदव हिकु त सिजदो करे, माना नेवड़ी करे। सिजदो हाणे को जेको हिकिड़ो थियो आहे न अलाह जो इहो हुकुम हो, बसि सिजदो करे माना नेवड़ी करे, आज़ी न्याज़ी हुजे। वकुलना लहुम न सुजदन वकुलना लहुम ला तअदू फी सब्त। हाणे हिन में हिकिड़ी ॻाल्हि आयल आहे सुजदे करण जी दरवाज़े मां, पर जेकॾहिं ॿिए हंधि आहे त मेरे संदासीं उते हुयो त हिकिड़ो लफ़्ज़ उन्हनि खे चयो वियो त उहो लफ़्ज़ बि तव्हां चवंदा वेंदव, पर हुननि ॿई कम न कया। हाणे इहे वाइदा, इन केॾी सख़्तु क़ौम हुई जो अलाह पाक खे उन्हनि जे मथां जबले तूर आणणो पियो, त वाइदो कयो न त कहिड़ो था मथो त सभु ख़तमु थी वेंदव, नथा मञो नबी खे। त इहो उन्हनि हिते वाइदो कयो त ठीकु आहे, असां वेंदासीं दरवाज़े खां सिधो कंदे। ऐं वरी ॿियो हुकुम कयोसीं, असां चयोसीं छा, ला तअदू फी सब्त, ऐं चयोसीं हीउ हुकुम बि त न हद खां लंघो छंछर जे ॾींहं में। इहो थींदो आहे फिस सब्त, जेको हुनजो छंछरु हूंदो, माना उहो फ़क़ति उन्हनि जो ईअं हूंदो त सिर्फ़ु इबादत जे ॾींहुं हुन करे करे खणो, कारोबार वग़ैरह में न वञो। हाणे जुमे जे लाइ असांजी जेको आहे सूरत जुमा में तव्हां ॾिसंदव, अलाए सूरत जुमा में आहे के ॿिए में आहे, त उन में कहिड़ो हुकुम आहे जुमे जे लाइ, त जुमे जी निमाज़ पढ़ो, उन खां पोइ फैलिजी वञो पंहिंजे कारोबार लाइ, अलाह पाक जो रिज़्क़ ॻोल्हण लाइ। निमाज़ खां पोइ जी ॻाल्हि आहे, पहिरियों निमाज़ जी तयारी करे निमाज़ ते पुॼो। पहिरियों अॼुकल्ह माहौल चेंज थी वियो आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, माण्हू पहिरियों बि कमु थो करे, पर पोइ बि जेके अचनि था निमाज़ ते पढ़ी वञनि था, माशाल्लाह ठीकु, जेको बि आहे अलाह से हर कंहिंजा अमल क़बूल करे। पर हुननि जे लाइ ईअं हूंदो हुयो त छंछरु कारोबार न आहे करिणो। असां सभिनी ख़बर आहे त न मच्छी मारियूं पिया ॿियो टियों, उहे किसो सभिनी ॿुधो आहे। अलाह पाक बल्कि हुननि खां वाइदो वरितो त तव्हां छंछरु वारे ॾींहुं कारोबार न कंदव। वाख़ज़ना मिनहुम मीसाक़न ग़लीज़ा, ऐं अलाह चए थो त असां उन्हनि खां वरितो अंजाम पको, सॉलिम खवेनट। पोइ छा थियो, बाबुन हूंदो त ही सिंगिल, ऐं ही नकिरा आहे, बाबुन नकिरा, इनखे अल लॻाइबो त छा थींदो, अल बाबुन थींदो या अल बाबु थींदो? अलबाब थींदो न, अलबाब थींदो, छो जो अल ईंदो त तनवीन न ईंदी। ऐं इनखे पोइ छा चइबो साईं, ही नकिरा आहे, ही छा थींदो, मरफा ने। मारिफ़ा। माशाल्लाह, महिरबानी, परफेक्ट, अल्हम्दुलिल्लाह। हाणे थोरो बैकग्राउंड ॾिसूं था त ही तफ़सीमुल क़ुरान में बि लिखियो पियो इहो, त यहूदियुनि जी नेचर कहिड़ी।
यहूदी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां अजीब व ग़रीब मुतालबा कंदा हुया, कॾहिं कहिड़ी ॻाल्हि कॾहिं कहिड़ी ॻाल्हि। कॾहिं चवंदा हुया त असां तव्हांजी रिसालत खे क़बूल न कंदासीं या ईमान न आणींदासीं जेसीं ताईं असांजे अखियुनि साम्हूं पूरो लिखियल किताब आसमान मां नाज़िल न थिए। जीअं हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते पूरी तौरात खणी आयो, या वरी इहो चवंदा कॾहिं त असां मां हर शख़्स जे नाले ते मथां इहो लिखियल अचे त ही मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजो रसूल आहे, इन ते ईमान आणियो। अजीब ॻाल्हियूं। अल्लाहु अकबर जल शानो। यानी केॾो जाइलाना इहे मुतालबा हूंदा हुया, पर यहूदी घटि कोन हुया, इल्म वारा हुया। जेके इहे मुतालबा हुया न, इहे बुग़्ज़ ते ॿधल हुआ, हरू भरू जा मुतालबा। हिन आयत में 153 में अल्लाह ॿुधाए थो त इन बाबति जेको हिननि यहूदियुनि, हाणे इहे जेके मुतालबा हुया इहे इन्हनि यहूदी कया जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में हुया? न, इन उहे जी ॻाल्हि थी हले जिन मूसा अलैहिस्सलाम खे इहो चयो, उन जे ज़माने में जिन खां अलाह ताला अहद वरितो हुयो, पर ॿुधाए हिननि यहूदियुनि खे थो। छो तो हिननि यहूदियुनि खे ॿुधाए त हिननि यहूदियुनि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चयो त असांखे क़ुर सॼो नाज़िल करियो न, त जेको आहे पोइ अलाह पाक चयो त न, हिननि खे ईअं त तव्हां छॾे ॾियो, हीअ त अहिड़ा गुमराह आहिनि जो हिननि इन खां बि वॾो सुवालु कयो आहे मूसा अलैहिस्सलाम खां। अलाह पाक जॾहिं इहे लफ़्ज़ थो चए त हिननि, इहो छो थो चवे हिननि? ॾिसो था थोरो टेक्निकल जेको आहे न, माण्हू अॼुकल्ह हिकिड़ो ॿियो डिस्कशन हलंदी आहे पई त साईं हे यहूदी अलॻि आहिनि, उहे यहूदी अलॻि हुया जेके हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम मां हुया। भई ॻाल्हि त क़ौम साॻी आहे न, तॾहिं त अलाह ईअं थो चए त हिननि, इन्हनि सुवाल कयो हुयो हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां, जंहिंमें ही माण्हू त कोन हुया, पर छा आहे त क़ौम इहा ई आहे। हिननि खे इन करे चयो थो वञे त साॻी क़ौम आहे जेका हलंदी थी अचे, इन्हनि जा प्रकार उहे आहिनि जेके हिननि जे वॾनि जा प्रकार हुया। हिननि जे वॾनि हज़रत मूसा अलैहिस्सलाम खां सुवाल कया, हाणे हे वरी तव्हां खां सुवाल था कनि बेहूदा। ॻाल्हि सम्झ में आई साईं? नाफ़रमानी कहिड़ियूं हिननि जूं? सुवाल कयो अलाह खे ॾिसण जो, गाबे जी पूॼा कयूं, नाफ़रमानी न नबियुनि जी। कोहे तूर जे हेठां वाइदो वरितो वयुनि त पको वाइदो कयऊं। कहिड़ो वाइदो कयऊं? शहर में दाख़िल थींदासीं दरवाज़े मां सिजदो कंदे ऐं हिततुनि चवंदे दाख़िल थींदासीं। इहो वाइदो वरितो हुयो, पर उहे वाइदे तां फिरी विया, सिजदो कंदे बि दाख़िल न थिया, ऐं जंहिं लफ़्ज़ चवण जो हुकुम कयल हुन उहो लफ़्ज़ ई बदिलाए छॾियऊं। मज़े जी ॻाल्हि तव्हांखे ॿुधाइजे त इहो जेको आयतूं 153 154 आई आहे, ॿ आयतूं, इहो साॻियो रिपीटेशन आहे हज़रत जेको आहे सूरह अल बकर में साॻे क़िस्म जी ॻाल्हि आई आहे। कीअं? उते डायरेक्ट आयो आहे या बनी इसराइल जे बारे में। अल बकर जी आयत तव्हां खोले ॾिसंदो 51, उते अलाह पाक इहा ॻाल्हि कई आहे कंहिंजी अजल जी, अजल ढग जेको आहे ढगे खे जेको वरितो इबादत लाइ। वाइज़ वाइज़ वाअदना मूसा अरबईन लैला, यादि कयो त जॾहिं ॾिनोसूं मूसा अलैहिस्सलाम खे अंजाम 40 रातियुनि जो कोहे तूर ते चढ़ण लाइ, त वरी तव्हां वरितो गाबे अजल खे ख़ुदा करे मिम बादी हुन जे वञण खां पोइ, अंतुम ज़ालिमून, ऐं बि ज़ुल्म कंदड़ हुयव। अंतुम ज़ालिमून माना अभी ज़ुल्म कंदड़ हुयव। अवी केरु? उहे त माण्हू ई कोन्हनि जेको या अजल खे पुॼींदा। अवी केरु आहिनि हिते? इहे यहूदी। अलाह पाक इन्हनि खे थो चवे माना साॻी हिकिड़ी क़ौम आई आहे। ठीकु, उन खां पोइ हे ॾिसो जेको असां करे आया आहियूं कवर पहिरियों, सामरी जादूगर साईं इकबाल साहिब जीअं ॿुधायो, जे ठाहियल सोने गाबे जी पूॼा कई उन्हनि ऐं मुर्तद थी विया माण्हू। इनखे जेकॾहिं ईमान तूं हटी विया, कुफुर कयूं त हुनखे छा चइबो आहे? मुर्तद, जेको फिरी वञे। ऐं लॻभॻि के छा चवनि 70,000 आहे, के चए 75,000 आहे। इन जी सज़ा अलाह पाक हिननि खे कहिड़ी ॾिनी? कंहिंखे यादि आहे? क़त्ल कयो। अलाह पाक हुकुम कयो त जेके जिन
जेको गाबे खे ख़ुदा करे वरितो या त आख़िरत जो अज़ाब सन, उहे ईमान मां निकिरी विया। जेको हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो जेको बि दीन हो उन वक़्तु अलाह जो, उहो इस्लामी हूंदो यकीनन। माण्हू कंफ्यूज़ थींदा आहिनि, सुवाल कंदा आहिनि, साईं हाणे इस्लाम आयो, असां चवंदा न 1400 साल अॻे इस्लाम आयो, पोइ केरु चवंदा पहिरीं छा हुयो? पहिरीं बि इस्लाम हुयो। इहा ॻाल्हि कोन्हे, जेको अलाह जो दीन हिकिड़ो ई आहे इस्लाम। नबीअ बि साॻियो मैसेज खणी आया आहिनि, त हो दीन तो निकिरी विया या मुस्लमानी तो फिरी विया सम्झो, त हाणे उन्हनि जो आख़िरत जो अज़ाब आहे ऐं उनखे क़तल करणु लाज़मी आहे। पर हिकिड़ी ॿी ॻाल्हि मूंखे अॼु ॾाढी हिकिड़ी सुठी माना हिकिड़ी महसूसात ईअं थी त ॾिसो, उहे 70,000 माण्हुनि उन्हनि पंहिंजी तौबा जे बदिले में क़तल थियणु क़बूलियो। 70,000 माण्हू मज़ाक न आहे। नबी सगोर जन खे ॿुधायो त उहा ॻाल्हि मञो त मूसा अलैहिस्सलाम जी, ठीकु आहे, असांखे आख़िरत जो अज़ाब न खपे, एतिरो हुनखे यकीन आख़िरत में हुयो, अलाह में बि हुयो, नबी में बि हुयो, त असांखे अज़ाब न खपे। पोइ हिते जी सज़ा हुननि क़बूली आहे। पोइ जिन पूॼा न कई हुई, किताबनि में ईअं अचे थो पियो, उन्हनि खे मारियो आहे। माना पोइ उन्हनि त उहो मुर्तद थियण जो या दीन तो हटण जो अज़ाब ख़तमु थी वियो बसि। ठीकु, वॾो तइदाद आहे इहो। सूर बक़रा जी 52 नंबर आयत, अलाह पाक छा थो चए? तुम अफ़ौना, साॻियो लफ़्ज़ जेको हिन आयत में पढ़ियोसीं 153 154 में। पोइ माफ़ु कयो असां तव्हांखे, असां तव्हांखे, ॾिसो, पोइ माफ़ु कयो असां तव्हांखे। भई इहे माण्हू किथे आहिनि जिन खे अलाह माफ़ु कयो? हाणे तव्हां थोरो लफ़्ज़ तव्हांजे क़ुर पाक जा लफ़्ज़ में अचनि था न, कुम अन कुम, अलाह पाक ईअं न चयो त सुम अफौना अनहुम, अनहुम हुजे त छा थी वञे हा? सुम अफौना अनहुम हुजे त मतिलबु छा थिए हा? उन्हनि उन्हनि खे माफ़ु कयो, माना जेके उन ज़माने में हा उन्हनि खे माफ़ु कयो। अलाह साईं हिते अनकुम छो चयो आहे? थोरो तसवर कयो। तव्हांखे माना हाणे वारनि सां थो ॻाल्हाए हला न। ॾिसो, तव्हांखे कोई बि क्वेश्चन करे उन जो जवाबु क़ुर में लिखियो पियो आहे, अनकुम लिखियो पियो आहे, अनहुम न आहे। अल्लाह पाक ज़िक्र उन्हनि जो थो करे हिननि सां, छो जो हिननि यहूदीन जो साॻियो सिलसिलो आहे, हिननि जा प्रकार साॻिया आहिनि। पोइ अल्लाह पाक चयो त पोइ माफ़ु कयो असां तव्हांखे, उन बाद या उन खां बाद त मन तव्हीं शुकुर कयो। अल्लाहु अकबर, लअल्लकुम तशकुरून, लअल ॿिनि ॻाल्हियुनि में ईंदो आहे, ख़ौफ़ जे लाइ बि ऐं उमेद लाइ बि। इहा मन छा आहे? मन उमेद आहे न। मन तव्हीं शुकुर कयो, माना मन तव्हांखे अलाह जी हिदायत मिले, शुकुर कयो। पर शुकुर किथे कयूं? ॿियो वरी आयत हीअ काई आहे 55, हिन में छा थो चए अलाह पाक? असां हीअ कहिड़ो था पढ़ूं? सूरह निसा नथा पढ़ूं? अल बकर खां खणी आया आहियूं स्लाइडूं, उन जूं मां आहे साॻियूं ॻाल्हियूं आहिनि जेके असां हिते पढ़ियूं आहिनि। वैस कुलतुम या मूसा लन नुअमिन लक हत्ता नर अल्लाह जहर, ही जहरतन लफ़्ज़ अची वियो। जहरतन माना सजदो, सजदो, न, सॉरी, ज़ाहिर ज़ाहिर ज़ाहिर, चिटो। वैस कुलतुम या मूसा, साॻी आयत थी अचे अहिड़े नमूने सां। ऐं यादि कयो त जॾहिं तव्हां चयो, हाणे यादि कयो जॾहिं तव्हां चयो, हिननि माण्हुनि जंहिंखे अलाह पाक जिन सां मुखातिब आहे उन्हनि चयो अलाह खे इहो, या हज़रत मूसा अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे चयो? न चयो। चयो त उन्हनि जे अलाए घणनि पीढ़ियुनि अॻ में हो, अलाए 8 पीढ़ियूं गुज़री वयूं, विच में अलाए 9 पीढ़ियूं गुज़री वयूं। उन्हनि चयो, असां किथे चयोसीं? जेकॾहिं कोई यहूदी हुजे त ईअं चई सघे पियो न, असां किथे चयोसीं? पोइ क़ुर ते त कंहिं एतिराज़ ई कोन कयो। कहिड़ो हाणे जेकॾहिं तव्हांखे लफ़्ज़नि जी माना अचे थी न, त तव्हांखे पूरी सॼी पिक्चर साम्हूं अची वेंदी। ऐं यादि कयो जॾहिं तव्हां चयो, माना यहूदी खे मुखातिब आहे, बसि ख़तमु। तव्हां चयो त ए मूसा कॾहिं बि न असां मञींदासीं तोखे, लन नुअमिन, कॾहिं बि न ईमान आणींदासीं, लक माना तोते, हत्ता जेसी ताईं नर अल्लाह, ॾिसूं अल्लाह खे, जहरतन, ज़ाहिर चिटो करे। पोइ अलाह छा कयो?
फ़अख़ज़तकुमु साइक़त, साईं साइक़त जो लफ़्ज़ आयो आहे पहिरीं पढ़ियोसीं जंहिं आयत में सूरह निसा जी आयो, माना सूरह बकर में बि आहे, सूरह निसा में बि आहे, साॻी ॻाल्हि। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि लफ़्ज़ ते गौर कजो, हाणे तव्हां लफ़्ज़ सम्झ में था अचनि न, तव्हां मज़ो लुत्फ़ ईंदो ॾाढो। ऐं ॾिसजो कीअं, फ़अख़ज़तकुमु साइक़त, पोइ अव्हां ते विॼु अची कड़की, कंहिं ते? तव्हां ते, साम्हूं वारे ते, तव्हां ते, हिन ते त कोन ई, पर यहूदियुनि ते विॼु जी कड़की। व अंतुम तंज़ुरून ऐं तव्हीं ॾिसंदा रहियो। अंतुम चइबो आहे साम्हूं वारे खे, तंज़ुरून ॾिसंदा, जमो जो आहे तंज़ुरून, नज़र मूं। तव्हां मूंखे ॿुधायो क़ुर जी ही आयत उन्हनि माण्हुनि लाइ थी ॻाल्हि करे या हिननि खे थी ॻाल्हि करे? अंतुम छो आयो? इहो इन ॻाल्हि जो जवाबु आहे, जेके माण्हू बहस कंदा आहिनि त उहे यहूदी गुज़री विया, ही त उहे न आहिनि। तव्हां चवंदो साईं अहिड़ो कहिड़ो बहस कंदो हूंदो, इहो त मुमकिन ई कोन्हे, यहूदी त उहे हुया न, हलंदी पई अचे औलाद उन्हनि जी। आहिनि अहिड़ा माण्हू, किन किन ॻाल्हियुनि में चवनि था त न इहो हुकुम उन्हनि लाइ न आहे, उहे यहूदी ॿिया आहे, यहूदी ॿिया आहिनि। साॻी क़ौम आहे, हिकिड़ी क़ौम आहे, हुकुम उन्हनि ते कॾहिं टेम्पररी जो हुकुम आहे, उन वक़्त जे लाइ बि आहे खणी, को जनरल आहे। बहरहाल अलाह खे बहितर ख़बर। न मञीदासूं, सभु अची बीह रहिया मूसा अलैहिस्सलाम खे, त न मञीदासूं तोखे। अलाह अकबर चल छा, जेसिताईं अलाह खे ॾिसूं। इन में ॿ गुनाह आहिनि। कहिड़ा ॿ गुनाह थींदा? ॿ गुनाह आहिनि, ऐं हिकिड़ो खे ॿई नबी खे न मञनि, एग्ज़ैक्टली। ऐं ॿियो ईमान जी ॻाल्हि थी। अल्हम्दुलिल्लाह साईं, बिल्कुलु पाण ॿई साईं इंतिहाई वॾी ॻाल्हियूं। तॾहिं अलाह पाक चए थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त तव्हां ईअं था चओ त तव्हांखे हे चवनि था त असांखे क़ुर लाइ हिते हिकु दफ़े सां आणियो, इन खां बि वॾी ॻाल्हि कई हुननि मूसा अलैहिस्सलाम सां। वॾा ॿ गुनाह आहिनि उहे, छो जो अलाह खे ॾेखार असांखे। हिकु त नबी खे न मञनि, का ॿी ॻाल्हि हुकुम हुजे न, उहो न मञनि, उहा थी नाफ़रमानी। घुर कहिड़ी था कनि त अलाह खे साम्हूं ॾेखार असांखे। ॿई इंतिहाई वॾा गुनाह, इंतिहाई। अलाह छा, तॾहिं अची वञनि त साक़त गुज़री। हज़रत मूसा अलैहिस्सलाम वठी वियो हो जेको आहे जबल ते 70 माण्हुनि खे, 70 माण्हुनि खे वठी वियो, 70 ई उहे ज़ारी ॻाल्हि आहे सरदार जेके हुआ उन्हनि जा, हुन ते विॼु कड़की मरी पियो। हज़रत मूसा अलैहिस्सलाम अलाह पाक मियां मौला अॻी मूंसां सदाईं कावड़िया वेठा आहिनि, वरी जो हे माण्हू हिते वठी आयो आहे, हाणे मां जो वापसि वेंदुमि, हे हिते मां जो वापसि वेंदुमि, मां कहिड़ा जवाब ॾींदुमि इन सॼी क़ौम खे एतिरी खे। अलाह पाक हुनखे ज़िंदा कयो, हुनजी दुआ सां मूसा अलैहिस्सलाम जी वापसि विया। इन खां पोइ बि नाफ़रमानियूं कयूं अथऊं, अखियुनि सां पंहिंजो मरणु ॾिठऊं, जीअण ॾिठऊं, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे जेको आहे नबूअत ॾिठऊं। अलाह पोइ बि अञा घणी ॻाल्हियूं आहिनि। अलाह पाक फरमाए थो सुम्म बअसनाकुम, वरी उथारियोसीं उन्हनि खे, जीअरो कयोसीं। मिन बाद मौतिकुम, उन्हनि जे तव्हांजे मरण खां पोइ, तव्हांखे उथारियोसीं तव्हांजे मरण खां पोइ। कुम 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 कुम, चएसीं ग्रामर न सिखूं, ग्रामर न सिखूं त इहा ख़बर कीअं पए त कंहिंखे छा चयो आहे। लअल्लकुम तशकुरून, त मन तव्हीं शुकुर कयो अलाह पाक जो। सुभान अल्लाह। हाणे ॿी वरी 58 नंबर आयत थी अचेव, ॾिसो हिन में वॾो ज़िक्र आहे साॻियो। वइस कुलना दुखुलू हाज़िहिल क़रया, जॾहिं असां हुननि खे चयो घेड़ो हिन ॻोठ में, फकुलू मिनहा, तव्हां खाओ बंजास, है सुशे तुम रगदा, जितां वणेव, जे घुरो तव्हां जेको वणेव, जितां वणेव मज़े सां। वदखुलुल बाब, ऐं दरवाज़े खां लंघो या इंटर थियो, दाख़िल थियो, सुजदन, सिजदो कंदड़, माना दरवाज़े खां सिजदो कंदड़ थी लंघो या दाख़िल थियो। वक़ूलू, ऐं चओ,
हित्ततुन ही लफ़्ज़ अलाह पाक उन्हनि खे चयो तव्हांखे ही चवणो आहे। हिन चवण जो मतिलबु छा हो त असांजा ॾोह बख़्श नफ़िर लकुम, त अलाह पाक चयो असां माफ़ु कंदासीं तव्हांखे। तव्हां इहो जो चवंदव असां माफ़ु कंदासीं तव्हांखे, भले नई लाइफ शुरू कयो वञे, जेके ग़लतियूं थियूं ख़तमु, सज़ा पूरी थी, 40 साल तव्हां भोॻियो हिते वादीअ में तेह में, हाणे वञो शहरनि में आबाद थियो, असां माफ़ु कंदासीं तव्हांखे, ईअं चओ त वसनज़ीदुल मोहसिनीन। पर अलाह पाक चयो बल्कि इहो थोरो अच्छा ख़ता माफ़ु कंदासीं, सनज़ीदुल मोहसिनीन असां वधाईंदासूं चङाई कंदड़नि खे। पर जेके अञा निवड़त कंदा, नबियुनि खे ओबे कंदा, त असां अञा उन्हनि खे वधाईंदासीं, कंहिंखे जेके चङाई कंदड़ हूंदा अञा उन्हनि खे वधीक ॾींदासीं। सनज़ीद सा माना सिगोई। पर थियो छा, फबदल पोइ हुननि बदिलायो, मटाए छॾियऊं। छा मटाए छॾियऊं, कोई ॿुधाईंदो? तव्हां पढ़ियो आहे असां, पर जेकॾहिं कंहिंखे यादि हुजे त न बि हूंदो। इहो जेको लफ़्ज़ चयो न हित्ततुन, उहो बदिलाए छॾियऊं। अल्लज़ीन ज़लमू क़ौलन ग़ैर अल्लज़ी क़ील लहुम, उन्हनि जिन ज़ुल्म कयो उहो लफ़्ज़ ॿिए सां माना सभिनी न कयो। उन्हनि जिन अल्लज़ीन ज़लमू, उन्हनि जिन ज़ुल्म कयो, उन्हनि कयो छा, लफ़्ज़ ॿिए सां उहो जेको चयो वियो उन्हनि खे उनखे बदिलाए छॾियो। पोइ इन जे नतीजे में छा थियो, फ़अंज़लना पोइ लाथोसूं नाज़िल कयोसीं अलल्लज़ीन उन्हनि मथां ज़लमू जिन ज़ुल्म कयो, रिजज़न अज़ाब मिन समाए आसमान खां बिमा कानू यफ़्सुकून छाकाणि त हुया उहे फिस्क कंदड़, नाफ़रमानी कंदड़। फिस्क चइबो आहे इंतिहाई वॾी नाफ़रमानी। ठीकु आहे, हाणे हीअ तव्हां थोरो ॾिसो, हिन में हीअ ईंदो लफ़्ज़ कहिड़ो हुननि खे चयल हुयो अलाह पाक जी तरफ़ां, हित्ततुन। कहिड़ो लफ़्ज़, हित्ततुन, हा निड़ी विच ते छा माना असांजा ॾोह बख़्श। उन ज़माने में हित्तत हूंदो या हुनजी को तब्दील लफ़्ज़ हूंदो जेको हुनजी ॿोली में हूंदो, पर हित्ततुन मसइलो इहो हुयो त क़ुर में इहो ई आयो आहे, माना इहो ई हूंदो। हुननि चयो छा हो, हिंततुन, यानी केॾी बख़ीली आई आहे। तव्हांखे नबी सॻिरो ॿुधाए थो त अलाह पाक चए थो त उन्हनि खे तव्हां अलाह पाक खे तव्हां वाइदो ॾिनो आहे पहाड़ जे हेठां जबल तूर जे, त हा असां इहो मञीदासीं, असां ईअं ई कंदासीं, चवंदासीं हिंततुन, इहा हित्ततुन। पर चयूं छा, कणिक 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 हिंततुन। के था चवनि वरी किन वरी ईअं चयो हित्ततुन जे बजाए हब्बतुन, कणिक जो संग। सूरत दहर में लफ़्ज़ आयल आहे हब, मुंहिंजे ख़्याल में। सूरत दहर जो ॿियो नालो अलाए कहिड़ो आहे, कंहिंखे यादि आहे? सूरत दहर, सूरत दहर जा 2 नाला आहिनि, ॿियो नालो कंहिंखे यादि आहे? उहो लफ़्ज़ जेको सूरत नास जे आख़िर में आयो आहे, इंसान, इंसान, सूरतुल इंसान या सूरत न सूरत इंसान, सूरत दहर खे जो ॿियो नालो अथव। घणे क़दुरु उन में हबत न आयो आहे, त उहे बि उनजो मतिलबु आहे कणिक जो संग, त इहे लफ़्ज़ ई हुननि बदिलाए छॾिया। ऐं चोथीं ॻाल्हि हाणे हीअ अचे थी पई, इहा वरी अॻिते ईंदी आयतुनि खे असां ॾिसूं था पिया। ॿी कहिड़ी ॻाल्हि, वक़ालू क़ुलूबुना गुल्फ़, ऐं चवनि था त असांजूं दिलियूं ढकियल आहिनि। गुल्फ़ सां मिलंदड़ जुलंदड़ असांजे लाइ हिकिड़ो बहितरीनु लफ़्ज़ आहे। तव्हांखे यादि आहे त कहिड़ो को लफ़्ज़ हूंदो, गिलाफ में गिलाफ़, गिलाफ़ काइबा हूंदा न साईं, काबे खे ढकींदा आहिनि हुन गिलाफ़ सां, त गुल्फ़ माना ढकियल। हाणे हे छा चयो यहूदियुनि, वक़ालू, ऐं चयऊं या चवनि था क़ुलूबुना गुल्फ़, असांजूं दिलियूं आहिनि ढकियल। ढकियल माना माना असांखे सम्झ में का ॻाल्हि नथी अचे या कुझु बि ईअं, माना असां ढकियल आहिनि, बंदि थियल आहिनि। अलाह पाक फरमाए थो बल्कि न, बल्कि लअनहुमुल्लाह, हिते थींदो बल लअनहुमुल्लाह, लानत आहे मथां असांजी।
अलाह जी, सॉरी, लानत आहे मथनि अलाह जी, बेकुफ्रहिम, छो, कहिड़ो सबब जे करे, बे माना ब सबबी चइबो हुनखे, ब सबब कुफ्रहिम, उन्हनि जे कुफ्र जे, इनकार जे, फ़क़ीला, फ़क़लीलम मा युमिनून, पोइ के थोरा आहिनि जेके ईमान आणींदा आहिनि। लानत छा थींदी आहे एक्चुअली? लानती आहे न शैतान, लानत चइबो आहे रहमत खां परे हुजणु, अलाह जी, उहा लानत आहे। त अलाह पाक हुन ते लानत कई आहे हिननि ते, जो चवनि था दिलियूं असांजूं ढकियल आहिनि, अलाह तो चए न, हुननि जी दिलियूं ढकियल न आहिनि, असां हुननि जे मथां लानत कई आहे। इन में हिकिड़े खे ॾाढो सुठो तर्जुमो लिखियो आहे हक़ाइक़ुल क़ुरान में, उहो इहो आहे त हिन जो ॿियो बि हिकिड़ो मक़सदु आहे, हिन आयत अचे थी न, हिन जो हिकिड़ो बैकग्राउंड आहे। त यहूदी हिकु त चवंदा त भई असांजे ॻाल्हि सम्झ में नथी अचे, या चवनि असांजी दिलियूं ढकियल आहिनि, असांजूं दिलियूं खुलियल न आहिनि, चइबो न जीअं ईअं, त असांजी दिलि खुलियल न आहे, सम्झ नथी अचे ॻाल्हि। पर अलाह पाक चयो त असां हुन ते लानत कई आहे। ठीकु, हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त खिल जी ॻाल्हि जेका मां तव्हांखे चवां पियो न, उहा ईअं ई त यहूदी वरी छा सम्झंदा हुया, त चवंदा ॿाहिरों ईअं हुया, पर अंदर में इहो चवंदा पाण में त इहो असांजी दिलि ढकियल आहे, शुक्र आहे, प्रोटेक्टेड आहे। असां मूसवी जेको आहे, शरीयत आहे, दीन आहे, जेको बि आहे, यकीन आहे पंहिंजे नबी ते, असां शुक्र आहे जो असां ते इन क़ुर जो असरु नथो थिए, असांजी प्रोटेक्टेड आहे। माना पंहिंजे पर में, इन ते मूंखे ॾाढी खिल आई, भई चवंदा हुआ पंहिंजे पर में सम्झंदा त असांजी दिलि ॼणो, असांजी चवंदा हुआ असांजे हुतां, पोइ ठीकु आहे असांजी दिलि आहे, शुक्र आहे इन शर जो असां ते असरु नथो थिए, असांजी दिलि ते अलाह सी जी महिरबानी आहे। उहो वरी ईअं सम्झंदा त हुननि ते महिरबानी आहे पाण ते, जो हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मैसेज असांखे सम्झ में नथो अचे, बसि इन खां असां बचिया पिया आहियूं जो क़ुर असां ते असरु नथो करे। हालांकि अलाह पाक चयो त हुननि ते लानत आहे, उहे पंहिंजे लाइ चङा ई सम्झंदा हुआ। ऐं नोट करणु खपे त अलाह जो जेको लफ़्ज़ आहे न, अलाह, इहो इनखे छा चवंदा आहिनि, लफ़्ज़ जलाल आहे, लफ़्ज़ जलाल आहे। जिन इनखे कॾहिं बि अलाह न पढ़िबो आहे, अलाह न, अलाह जेकॾहिं हुजे न, अलाह पे ज़बर अचे त फतह अचे त ॿी ॻाल्हि आहे, पर चवणु खपे मुलाह, ईअं न पढ़िबो, मुलाह हीअं भरे करे आवाज़ु पढ़िबो, ॻोरो करे पढ़िबो, ईअं इनशाला। हाणे इन लनत जो ज़िक्र जेको आहे, मां हिकिड़ी किताब में हक़ाइक़ुल क़ुरान में उते आहे त इन जो उन्हनि जे पंहिंजे किताबनि में बि आयल आहे। उनजो नालो आहे किताब जो इस्तिस्ना, या चइबो आहे जिट्रोनामी। मां इहो ॾिठो न आहे, मां इहो इनशा ताला कॾहिं लाइब्रेरी में वञी रेफरेंस ॾिसंदुसि वञी, पर जिन मां चैट जी पी टी खां पुछियो त मुंहिंजो मूंखे रेफरेंस कंफर्म करे ॿुधाए त उन इहो कंफर्म कयो। कहिड़ियूं आहिनि लानतूं जेका समुझी किताब में लिखियल आहिनि, सिंधी में इहो थींदो, इहे सभु लानतूं तव्हां ते लहंदियूं ऐं पुॼंदियूं। तूं शहरनि में लहंती हूंदे, ज़मीन में लहंती हूंदे, तुंहिंजे बदन जो फल, तुंहिंजे ज़मीन जो फल, तुंहिंजा जानवरनि, तुंहिंजनि जानवरनि जा धण लानती थी वेंदा। ख़ुदा ताला ही ताला खे या न ईंदी आहे उन्हनि सभिनी में जिन जे करण लाइ तूं हथु वधाईंदे तो ते लानत कंदो। जेको बि इन शरीयत जे कमनि ते क़ाइमु न रहे, जो उन शरीयत ते अमल करे, त उन ते लानत। सभु जमात चवे आमीन। इहो ज़िक्र हुन में आहे किताबनि में। चैट जी पी टी कंफर्म कयो, हीअ लिंक आहे हुनजी, त उन में चए थो हा ही कर्सिस वाक़ई हिननि जे किताब में आहिनि। हिन डिटेलनामी में बाक़ाइदी रेफरेंस ॾिनो अथसि 28 जो 15 खां 20 ताईं जेके वर्सेस आहिनि। बट इट शल कम टू पास इफ यू डू नॉट ओबे द वॉइस ऑफ लॉर्ड यूअर गॉड, ऑल दीस कर्सेस शल कम अप अपॉन यू एंड ओवरटेक यू। साॻे नमूने सां कर्सेस जो ज़िक्र थो हले पियो। This is exactly the passage that gives the list of consequences for disobedience, which some traditions understand as curse upon those who fail to keep the law, Sharia. ठीक है, इहो थी वियो। हाणे आयत छा 156 ऐं 55 ऐं 56 आहे। अलाह पाक चए थो त मोहर हई आहे असां उन्हनि जे दिलनि ते। मोहर खे सील चइबो। तव्हां थोरो नोट कयो त कुलूब लिखियलु आहे, मरफू आहे, तॾहिं साए रंग में लिखियो आहे। जेकॾहिं असां लिखंदासीं, अलाह पाक ॾिसंदो आयत में ईंदो अला कुलूब, अलाह जॾहिं ईंदो त हे मजरूर थी वेंदो, अला ॾिसो मजरूर थी वियो। ऐं वरी हिते आयत में लिखियलु अथव अलहा, अलहा, ऐं ही शइ साॻी आहे।
पोइ हा छो आयो आहे, इहो हिकिड़ो डिफरेंट टॉपिक आहे। हिनखे पोइ कॾहिं बि सम्झंदासीं। ग्रामर में आयत खे ख़तमु कयूं। 155 156 ॿ आयतूं, उहो अलाह पाक फरमाए थो पियो, छो जो हीउ थोरो अहिड़ो टॉपिक आहे जेको वञी न ॿियनि आयतूं जेके अॻिते हलंदियूं न हिन रुकूअ जूं, उन्हनि सां गॾिबो पोइ सही सम्झ में इंशा ताला ईंदो। पर हीउ तव्हां हिते ॾिसो, अलाह पाक फरमाए थो पियो त पोइ सबबा संदन अंजाम भञण जे, असां ज़िक्र करायासीं त हुन अंजाम टोड़ियो, ठीकु आहे, ऐं संदन न मञण जे अलाह जे आयतुनि खे। क़ुर जो माना जेको नबी सगोर जेको किताबु आंदो उन जी आयतुनि खे न मञूं न, ऐं वरी ऐं थो अचे, ॾिसो ही ऐं संदन मारण पैगम्बरनि खे नाहक, ऐं संदन मारण पैगम्बरनि खे नाहक, उन सबब जे करे बि वरी ऐं संदन उन चवण जे करे त दिलियूं असांजूं आहिनि ढकियल। ओ हिते अची वियो हे कोल हुम, हुननि जो कोल कहिड़ो हुयो, क़ुलूबुना गुल्फ, असांजूं दिलियूं ढकियल आहिनि, माना असां हुननि ते लानत कई आहे। छो जो हुन बकर में लिखियलु आहे, हिन में जिते बि मुफ़सरनि इहो इन आयत जो तर्जुमो कयो, उन में बि इहो लिखियो आहे त उन्हनि ते अलाह पाक चए थो लानत कयल आहे इहो चवण जे करे। अलाह पाक ते आयत हले थी पई अञा 155, छो जो 153 54 करे आयासीं, 155 था पढ़ूं। बल तब अलाह, बल्कि तब अलाह महर हैया अलाह, हिते अरबी में आहे तब अलाह, असां चवंदा आहियूं सिंधी में चवंदासीं अलाह, हैया मोहर कंहिं अलाह, अरबी में थींदो तब हैया मोहर कंहिं अलाह, अलैहा उन्हनि मथां बेकुफ्रहिम, उन्हनि जे कुफ्र जे करे। फला युमिनून इल्ला कलीला, पोइ तंहिं करे ईमान न आणींदा सवाइ थोरनि जे। हाणे हुन में कहिड़ो आयो हुयो मोहर जे लाइ लफ़्ज़, ख़तम अलाह, हिते कहिड़ो लफ़्ज़ आयो आहे मोहर लाइ, तब, हीअ तब अलाह जेको लफ़्ज़ आहे न उहो ईअं ई आहे जीअं सूरह बकर में आयो ख़तम अलाह, हिते आयो आहे तब अलाह, ऐं तब अलाह, सही हुआ ख़तम अलाह, कंहिं ते कुलूब ते। फला युमिनून, हाणे हिननि माण्हुनि जी ॻाल्हि थी हले पई युमिनून, ईमान न आणींदा इहे जेके यहूदी आहिनि, छो जो अलाह इन्हनि ते लानत आहे हिन जे कुफ्र जे करे, सदाई ज़िद में रहिया आहिनि इहे। हाणे बि नबी सगोर हिकु कोन था मञनि, एॾो ज़िद अथनि, इहा चइबी आहे मोहर। अलाह पाक कंहिं ते मोहर न हणंदा त ईमान न आणे। अलाह पाक जेकॾहिं मोहर हणी आहे पोइ हिदायत आहे के तलब छो मोकिलिया अथसि, हिदायत नबी आया आहिनि जॾहिं, जॾहिं अलाह मोहर हणी छॾी त पोइ माण्हू चई सघे थो न अलाह साईं तो त हाणे मोहर हणी छॾी, पोइ भले तूं नबी मोकिलिया त हाणे मुंहिंजी मोहर कीअं लहंदी। इहो आहे ॿिए ते अलाह ते नौज़ बिल्लाह मिना इल्ज़ाम न हणिजे। इहो जेके ईमान नथा आणनि ज़िद जे करे, उहा ईअं ॼणनि ते अलाह जी मोहर लॻ। आख़िरी आयत आहे इहा, उहा बिकुफ्रिम, ऐं वरी ऐं संदन कुफ्र करण जे करे, कहिड़ो कुफुर, व कौलिहिम, ऐं संदन चवण जे करे, कहिड़ो, अला मरियम बोहतानन अज़ीमा, कौलिहिम अला मरियम, जेको हज़रत मरियम सां ॻाल्हायो अथऊं, जेको चयो अथऊं, उहो छा आहे, बोहतानन अज़ीमा, बोहतान वॾो तमामु, इन जे करे असां न ॾिठो। हाणे उहो बोहतान उहो कहिड़ो आहे, उहो हिन अॻी आयत में ईंदो, जेको असां हिते माना हिन जी न कढंदासीं, माना हिनखे तफ़सील में कोन था वञूं, छो जो पूरो इनशा ताला हिकिड़ो हाणे बैकग्राउंड खणी अचिबो। हिन में जॾहिं नेक्स्ट टाइम क्लास कंदासीं त हुन मूंसां ॿुधाए पियो त ईसा अलैहिस्सलाम जी बर्थ आहे हुनजो वाक़ियो, इनशा ताला उहो खणी अचिबो। पर आयत ॻंढण जे लाइ फ़क़ति तर्जुमे जे लाइ त ऐं संदन हिन चवण सबबा, कहिड़ो कुफुर हुननि जो चवणु, त अलाह जे पैगम्बर ईसा मसीह अलैहिस्सलाम पुट मरियम जंहिंखे क़तल कयो अथऊं। ईसाई माना यहूदी पाण था चवनि त असां ईसा अलैहिस्सलाम खे क़तल कयो आहे, छो जो हुननि खे न पियो नबी पसंदि अचे उहो। अलाह अकबर जल शानो। अलाह पाक फरमाए थो, हालांकि ऐं न, या ईअं चइजे हालांकि न, मां क़तलु हो, न खेसि क़तल कयाऊं, मां सलब हो, ईअं चइजे न खेसि, मां ईअं चए थो सॉरी डबल थी वियो आहे, ऐं नकी खेसि क़तल कयाऊं,
नकी स्लेब ते चाढ़ियाऊं। किन किताबनि में लिखियलु आहे फाई चाढ़ियो। फाई अलॻि थींदी आहे, स्लेब अलॻि आहे। उन ज़माने में फाई न स्लेब जी सज़ा हुई, स्लेब जी सज़ा डिफरेंट आहे। स्लेब ते चाढ़ियाऊं भला किन शुभ हलहुम, पर उन्हनि खे शुबे में विधो वियो। अलाह पाक जा क्लियर कट लफ़्ज़ विया आहिनि त उनखे शक में विधो वियो। जॾहिं त अलाह पाक क्लियरली चए थो पियो त हिनखे यादि करणु खपे, व मा क़तलूहु, न उनखे क़तल कयाऊं, व मा सलबूहु, ऐं न की उनखे स्लेब ते चाढ़ियाऊं। उनखे किथां आयो आहे हिते मतिलबु कि न की खेसि, माना खेसि किथे आहे इहो? खेसि माना उनखे, हालांकि न खेसि क़तल कयाऊं, न की स्लेब ते चढ़ियाऊं। खेसि हितां किथां मिलंदो असांखे? लकिन मां साईं। लाकिन त थी थो साईं, लेकिन अच्छा। हा हाणे न की खेसि क़तल कयाऊं, क़तल कयाऊं थो अचे क़तलू, उन्हनि क़तल कयो। क़तलू माना उन्हनि क़तल कयो। व मा क़तलू माना ऐं उन्हनि क़तल न कयो। व मा सलबू माना उन्हनि स्लेब ते न चाढ़ियो। उन्हनि कंहिंखे? हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे। पोइ हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे हिते लिखियलु आहे त न की खेसि माना हुनखे, त हुनखे किथां आहे? हज़रत ईसा अलैहिस्सलाम जो नालो त कोन्हे, नाले जे बजाए दमीर इस्तेमालु थींदो आहे। हिकिड़ो दफ़ो नालो इस्तेमालु थी वियो न, ॿीहर न ईंदो त वमा क़तलू ईसा अलैहिस्सलाम वमा सलबू ईसा, त उनखे लिखबो खेसि, न खेसि क़तल कयाऊं, न स्लेब ते चढ़ियाऊं। ॻाल्हि सम्झ में अचे थी? त इहो खेसि जो लफ़्ज़ क़ुर पाक में कहिड़ो आहे हिते आयत में? लहुम। वो मां न वाह मां त थी वियोसीं, न क़तलू छड़ो हुजे त माना हुननि क़तल कयो। व हू मां अची थींदो, वियो हुन में साईं, हू अची वियो। हा। हू हिकिड़े जे लाइ थींदो आहे, हुम घणनि लाइ थींदो आहे? हुम हिन खां सभिनी वधीक घणनि लाइ थींदो आहे? हू हिकिड़े लाइ हूंदो आहे। हाणे हू माना इहो दमीर आहे, पर इहो कंहिंखे थो इशारो करे? ईसा अलैहिस्सलाम ॾे, ओ हिन ॾे, ओ हिन खे। ई सभु न मरियम, इन ॾे हो था चवनि इना, त बेशक असां क़तल कयो आहे। अलाह पाक चए थो त कुफर था कनि। ठीकु, व मां क़तलू हो, ऐं हालांकि न की खेसि क़तल कयाऊं। खेसि माना हज़रत ईसा अलैहिस्सलाम। व मां क़तलू हो, व मां ऐं न की सलबू हो, न की स्लेब ते चाढ़ियाऊं हुनखे। मां हिते तर्जुमो चेंज करे छॾींदुसि, हुनखे। व लाकिन, पर, लेकिन, लाकिन माना लेकिन, ऐं लेकिन शुबह, शुबह में पया या विधो, शुबह माना शुबे में विधो, लहुम उन्हनि खे, माना अलाह उनखे शुबे में विझी छॾियो। ठीकु, किन लफ़्ज़नि किन लिखियो आहे कुठाऊं। कुठाऊं लफ़्ज़ क़तल जो सही लफ़्ज़ न आहे। सिंधी जे लफ़्ज़नि जा हर कंहिंजी पंहिंजी माना आहे न। कुठण आहे, काती खणी कंहिंखे ईअं हथ सां कोण, ईअं क़तल अलॻि शइ आहे। क़तल कयो, न क़तल कयो, न स्लेब ते चाढ़ियो। अल्हम्दुलिल्लाह रब्बुल आलमीन, अॻिते आयत ईंदी ऐं बेशक उहे जिन इख़्तिलाफ़ कयो उन में से ज़रूरु शक में आहिनि उन बाबति। पोइ अलाह इंसान 57 पोइ पढ़ंदासीं इनशा अलाह ताला। हाणे जेकॾहिं ग्रामर जो वक़्तु बि कोन्हे को, न त फ़क़ति हिते इहा ॻाल्हि ॿुधाइणी जेको असां चई आया आहियूं। हिकिड़ी ॻाल्हि तमामु मुंहिंजे ख़्याल में टाइम थी वियो आहे, असां इहो पोइ ॻाल्हि कंदासीं जॾहिं हलियासीं त। हिन में असां पंहिंजे टाइम ते क्लास खे ख़तमु था कयूं इनशा अलाह ताला। बाक़ी जेके को सुवालु हुजे त उहो करे सघिजे थो पियो। ऐं जेकॾहिं को वेहणु चाहींदो त पोइ थोरो ग्रामर ते वेंदासीं, न त फ़िलहालु मां पंहिंजी जेको आहे रिकॉर्डिंग पूरी था कयूं त दुआ घुरूं। ऐं हिन में थींदो स्टॉप शेयर पहिरियों, ऐं पोइ थींदो स्टॉप लाइव स्ट्रीम। स्टॉप थी वई, ऐं ही